बिरासती में जमायत इस्लाह मुस्लिमीन ब्रांच बिरिया जे तरफ़ां हज़रत सॼण साईं जी 29वीं सालगिरह जी शानदार तक़रीब मस्जिद बस स्टॉप में थी गुज़री। तक़रीब जो आगाज़ तिलावत कलाम पाक सां कयो वियो। फ़क़ीर पारां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नात ऐं मनक़बत जा नग़मा पेश किया विया। तक़रीब में ज़िले ऑडिटर अब्दुल हमीद लाखेर, मौलाना अब्दुल रहमान, ब्रांच सरपरस्त ख़लीफ़ा सिकंदर अली तुन्यो, ताहिरी ख़लीफ़ा हबीबुल्लाह मेमण समेत वॾी तइदाद में माण्हुनि शिरकत कई। सालगिरह तक़रीब में पहिरियां मुर्शिद सॼण साईं जी उमिरि दराज़ ऐं सिहत कामिला समेत मुल्क पाकिस्तान जी ख़ुशहाली जे लाइ दुआ कई वई ऐं आख़िर में केक काटियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।